नाज़रीन, पूरे पाकिस्तान जी कश्मीरियन के इज़हार यकजहती लाइ खडड़ों में भी रैली कढी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अख्तर मारी। जी अख्तर। जी बिल्कुल, जिते सॼे पाकिस्तान जियां 5 फरवरी जे हवाले सां कश्मीर सां योम इज़हार जी यकजहती जे लाइ जमायत इस्लामी पारां रैलियूं कढियूं पियूं वञनि। उते खडड़ों में भी जेको आहे जमायत इस्लामी पारां जेको आहे वरी हिकु वॾी रैली जेको आहे कश्मीरनि जा इज़हार यकजहती तौर कढी वई आहे। जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि तां थींदी। हिन वक़्तु जेको आहे प्रेस क्लब खडड़ ते पहुती आहे। अचो त इन सिलसिले में रैली निकिती आहे। उनजी अॻवानी कंदड़ जेके हिते माण्हू मौजूद आहिनि उन्हनि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। 5 यानी कि फरवरी कश्मीर जे माण्हुनि सां इज़हार यकजहती लाइ पूरे पाकिस्तान में कालिनी अलहमदुलिल्लाह जमात इस्लामी हर साल की तरह हिन साल भी पूरे पाकिस्तान में 5 फरवरी कश्मीरन सां इज़हार यकजहती लाइ जेको आहे रैलियूं ऐं एहतजाजी मुज़ाहिरे सेमिनार करे रही है। असां पूरे पाकिस्तान में जमात इस्लामी जे सॾ ते जेके रैलियूं कढियूं वञनि पियूं, इन सिलसिले में असां अॼु खरड़े में भी जेको आहे सो कश्मीरन जे जिदोजहद जे लाइ असां उन जी हिमायत जे लाइ उन जी यकजहतीअ लाइ हिते बि असां रैली कढी। ऐं जेको आहे जमात इस्लामी वारनि जेके बि हिते कारकुन मौजूदु हुया तमामु पूरे शहर में जेके हिननि जेको आहे मुज़ाहिरो कयो ऐं तमामु खरड़े जा जेके भी बाशऊर आवाम हुई उहा उन्हनि सां गॾु हुई। जी जेको आहे जमात इस्लामी पारां जेका ही अॼु रैली कढी वई उन्हनि में शरीक जेके अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ही रैली जेका आहे हिन वक़्तु प्रेस क्लब खां पोइ जेको आहे नवाब शाह सांगन मेन रोड खां थी त गाज़ी चौक ते वरी इख़्तिताम पज़ीर थींदी। जी।